अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां जी होस्ट ज़ोया बलोच। नाज़रीन, उम्मीद आहे जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां। नाज़रीन, ही प्रोग्राम सुबह मेहरान आहे। ख़ुशियूं त खोड़ सां असां वंडींदा आहियूं, छो जो ही प्रोग्राम असांजो हिकु सुबुह जी शुरूआत आहे। असांखे घुर्जे त हिनखे ख़ुशी सां हिननि जी जेका शुरूआत आहे उहो कजे। पर नाज़रीन, हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे त ॾरकी जे इलाइक़े रेतीअ में ॿिनि ट्रेननि जे विच में टकर थियो, जंहिंजे करे टी जेको आहिनि जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थी विया आहिनि। सो असां सां गॾु एहसान कलवड़ आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त हीअ कहिड़ी जेका आहिनि गफ़लत आहे, छो असांजे मुल्क में हीअं छो थींदो आहे, असांजी सोसाइटी में हीअं घणो छो थो थिए त ट्रेनूं जेके आहिनि उहे उन्हनि जूं बोगियूं कॾहिं पटड़ी था लही थी वञनि, कॾहिं उन्हनि खे बाहि लॻी थी वञे। कहिड़ी जेका आहिनि असांजी कोताही आहे, कहिड़ी कमी आहे, कहिड़ी लापरवाही आहे जंहिंजे करे इहे सभु शयूं थियनि थियूं। असां सां गॾु एहसान कलवड़ बि आहिनि, उन्हनि खां बि असां हिननि जे बारे में पुछंदासीं। सो नाज़रीन, असांखे कोशिशि कजे त ख़्यालु करणु खपे, छो जो हीअ जेके शयूं आहिनि, नंढड़ियूं शयूं न हूंदियूं आहिनि। असां अगरि ड्राइव कयूं था या असां अगरि जेको आहे न गाॾी हुजे, ट्रेन हुजे या बस हुजे, त असांखे इहा सोच रखणु घुरिजे त सिर्फ़ु असांजी जान न आहे, पर असां सां गॾु कई जानियूं आहिनि जेके हिकु अहमियत रखनि थियूं। जानियूं ज़ाया थियूं थियनि, ज़ाहिर आहे हिकिड़ो असां जानवर जी जान बि असां चवंदा आहियूं त उन्हनि जी बि न वञणु खपे। पोइ हीअ त इंसान आहिनि। असां सां गॾु एहसान कलवड़ आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त इहा कहिड़ी गफ़लत आहे। एहसान कलवड़ साहब, हेलो। जी ज़ोया, आवाज़ अचे पियो? जी आवाज़ अचे पियो। ये कहिड़ी गफ़लत आहे असांजी जेका गवर्नमेंट जी, त छो ईअं इहो अफ़सोसनाक एॾो वाक़ियो थियो आहे, छाजे करे थियो आहे? जी ज़ोया, आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त पहिरियों इहो वाक़ियो न आहे जेको रेलवे ट्रैक ते थियो हुजे। घोटकी ज़िले में रुॻो 3 खां वधीक जेके आहिनि उहे अॻु में बि जेके आहिनि हादसा थी चुका आहिनि। सांची में बि कुझु साल अॻु में हिकु रेलवे जो हादसो पेश आयो। उन खां अलावा जेको घोटकी जी भरिसां सरहद स्टेशन ते बि 3 ट्रेनियूं टकरायूं वयूं। जी पर कारण कहिड़ो आहे? कहिड़ा कारण आहिनि, कहिड़ा सबब आहिनि? आउं तव्हांखे इहो ॿुधायो थो पियो त जेको अॼु वारो जेको हादसो पेश आयो आहे, इहो जेको नाक़स रेलवे जो निज़ाम आहे, जेके पटड़ियूं आहिनि जेके अंग्रेज़नि जे दौर खां वठी जेके आहिनि उहे साॻियूं पटड़ियूं ऐं साॻियो सिस्टम जेको आहे उहो रिपेयर करे हलाए पियो वञे। तंहिंजे करे जेको हीउ जेको अॼु अफ़सोसनाक वाक़ियो जेको पेश आयो आहे, हीअ जेका बदनसीब ट्रेन हुई जेका मिलत एक्सप्रेस, इहा कराची खां पंजाब तरफ़ वञी रही हुई त तहरकी ऐं रेती जे विच में ऐं पटड़ियुनि जो जेको नाक़स सिस्टम हुजण जे करे 4 खां 5 जेके बोगियूं हुयूं ऐं मिलत एक्सप्रेस जूं उहे जेके आहिनि त ॿिए ट्रैक ते किरण सबबु जेको आहे वाक़ियो पेश आयो। जॾहिं त जीअं ई ही पटड़ियुनि तां बोगियूं ही किरियूं त साम्हूं ईंदड़ जेका सर सैयद अहमद एक्सप्रेस जेका ट्रेन हुई उनजो जेको आहे हिन बोगियुनि मथां टकर लॻो, जंहिंजे करे 5 खां जेके 7 बोगियूं आहिनि उहे बिल्कुलु हिन जूं तबाह थी चुकियूं। हुन में जेको आहे त 30 खां वधीक जेके माण्हू आहिनि जेके उहे फौत थी चुका आहिनि, जंहिंजी डीसी घोटकी जेको आहे उन बि हिन मामले जी तस्दीक कई आहे त 30 खां वधीक जेके जानियूं आहिनि, 30 माण्हुनि जी तस्दीक कई वई आहे। जॾहिं त जेके ॿिया माण्हू आहिनि उहे अञा ताईं ट्रेनुनि जी बोगियुनि में फाथल आहिनि। ज़ख़्मियुनि जो तादाद जे हवाले सां तव्हांखे इहो बि ॿुधायां त 50 खां वधीक रुॻो जेके ज़ख़्मी आहिनि उहो उबावड़ो तालुका अस्पताल में मुंतक़िल कया विया आहिनि। 15 ॼणनि बेंगार ख़ान जी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त मीरपुर माथिरो ऐं तहरकी जी अस्पतालनि में बि जेको आहे इमरजेंसी लागू कई वियो आहे, ज़ख़्मियुनि खे हुते मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे ज़ोया इहो ॿुधाईंदो वञा त जेको ही रेलवे जो जेको हादसो पेश आयो आहे, इन जो कारण इहो आहे त जेके रेलवे जो निज़ाम आहे उहो बिल्कुलु तबाह थियल आहे। रेलवे पारां मुख़्तलिफ़ जेके आहिनि सिंध जे जेके मुख़्तलिफ़ ट्रैक आहिनि, जेको ही मेन जेको आहे क़ौमी ट्रैक आहे जिते जेके राति ॾींहुं जेको आहे ट्रेनुनि जी वॾी जेका आहे आमद रफ़्त रहे थी पई, छाकाणि त पंजाब ऐं पेशावर ऐं कराची जो गाॾियूं इन ट्रैक तां गुज़रंदियूं आहिनि। रेलवे इंतज़ामिया पारां इहा निशानगी बि कई हुयूं त मुख़्तलिफ़ जेके हंधनि ते रेलवे ट्रैक आहिनि जेके आहिनि उहे तबाह थियल आहिनि, ख़तमु थिया आहिनि, त उन्हनि जी ॿीहर मरमत कई वञे। पर रेलवे इंतज़ामिया जी इहा गफ़लत जेका आहिनि उन्हनि जी मरमत बि न कई वई ऐं साॻियूं गाॾियूं साॻी रूटीन जे हलायूं वयूं, तंहिंजे करे जेको आहे हीउ हादसो जेको आहे उहो पेश आयो आहे। जी ज़ोया। अच्छा एहसान, वॾी महिरबानी अव्हां जी। जेको आहे न असांखे शेयर कई, असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहो ॾिसनि था त असांखे उन्हनि सां जेको आहिनि उन्हनि जा हॾोखी आहियूं। असांखे ॾुख आहे उन्हनि जो त जेके जानियूं ज़ाया थियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे न अलाह साईं जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे अलाह साईं जेको आहिनि सिहतियाबी अता फरमाए, उन्हनि जे घर वारनि खे सब्र अता फरमाए।
सो थैंक यू कॉल कई ऐं जेको आहे न असांखे असांजे व्यूअर्स खे इहे सभु शेयर कयो। त नाज़रीन हीअ शयूं हूंदियूं आहिनि जेके नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके लापरवाही असां कंदा आहियूं या जीअं रोडनि जी मरम्मत नथी थिए रस्तनि जी पटड़ियुनि जी त हुन सां छा थींदो आहे त न सिर्फ़ु हिकिड़ी जान पर घणियूं ई जेको जानियूं ज़ाया थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि जाननि सां बि वरी उन्हनि जा जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि सां केतिरा माण्हू लिंक हूंदा आहिनि ऐं केतिरनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि डिस्टर्ब थी वेंदियूं आहिनि। त असांजी हिकिड़ी लापरवाही जे करे गवर्नमेंट खे घुर्जे त जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾे सुठा रोड रस्ता हुजनि त जीअं गाॾियूं जेको आहे उतां एक्सीडेंट वग़ैरह घटि थियनि छो जो ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं असां ॾिसूं था त उते रोड रस्ता सुठा आहिनि उते एक्सीडेंट जो जेको रेशो आहे उहो तमामु घटि हूंदो आहे पर असां वटि एतिरो एक्सीडेंट छो थो थिए ऐं कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेको असांजो जेको ड्राइवर हूंदा आहिनि उन्हनि जूं के कमियूं कोताहियूं आहिनि त ड्राइविंग दौरान पूरो जेको ध्यानु आहे पूरो जेको फोकस आहे उहो ड्राइविंग ते ई हुजे त जीअं को अहिड़ो एक्सीडेंट या को अहिड़ो वाक़ियो न पेश अची सघे। सो नाज़रीन हीअ जेको आहे हफ़्ते जो ईअं ई खणी चऊं त पहिरियों प्रोग्राम आहे त पहिरियों ई ॾींहुं आहे हफ़्ते जो त असांजा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि इहो ॿुधाईंदी हलां त हिकिड़ो दिलि में तजसुस हुजे हिकिड़ी प्लानिंग हुजे त असांखे हीअ हफ़्तो कीअं गुज़ारणो आहे ऐं सभ खां अवल त सुबुह हूंदी आहे त सुबुह जो ई असां सोचींदा आहियूं सॼे ॾींहं जी प्लानिंग हूंदी आहे त अॼु असांखे छा करिणो आहे छा न आहे करिणो हिकिड़ो टाइम टेबल ठाहींदा आहियूं त पोइ घर जे हवाले सां कमु हुजे स्कूल जा हुजनि कॉलेजिस जा हुजनि या ऑफिस जा कमु हुजनि पर उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजनि ख़ुशियुनि जो पंहिंजनि ॿारनि जे ख़ुशियुनि जो पंहिंजनि वॾनि नंढनि जे ख़ुशियुनि जो ख़्यालु रखणो हूंदो आहे। असां कॾहिं कॾहिं इहो सोचींदा आहियूं ठीकु आहे मुंहिंजी जेका कावड़ आहे या मुंहिंजियूं जेके शिकायतूं आहिनि उहे कंहिंखे कुझु नथियूं करनि पर असां घर में अगरि गुस्सो कयूं था या शिकायतूं कयूं था या जेके अहिड़ियूं नंढियूं वॾियूं शयूं आहिनि उन्हनि ते जेको आहे असां उन्हनि खे हिकिड़ो नंढड़े ज़हन में वठूं था या असां हुनखे पॉज़िटिव नथा वठूं त इहो बि असांजी जेके घर जूं ख़ुशियूं आहिनि उनखे खणी थो वञे। सो नाज़रीन असांखे वॾी सोच रखणु खपे ऐं उनखे इन हिसाब सां हलणु खपे त जेको आहे जेके घर जूं ख़ुशियूं आहिनि सिर्फ़ु असां ते दारोमदार रखनि थियूं असां सां ई घर जूं ख़ुशियूं शुरू आहिनि। सो नाज़रीन न सिर्फ़ु पंहिंजे ख़ुशियुनि जो ख़्यालु हुन सां गॾोगॾु पढ़ाई तालीम ते ध्यानु ॾिजे छो तालीम खां सवाइ तरक़ी नामुमकिन आहे किथे बि को बि जेको मुआशिरो आहे ईअं तरक़ी नथो करे सघे जेकॾहिं हुननि वटि तालीम न आहे। सो नाज़रीन असां सां गॾु जेके गेस्ट अॼोका शामिल थिया आहिनि छो जो मेहरान टीवी जी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे त सुठे मां सुठा गेस्ट बाशऊर गेस्ट हुजनि पढ़िया लिखिया तालीम याफ़्ता शऊर वारा ऐं ॾात वारा हुजनि हुननि खे हिननि प्रोग्राम में इनवाइट कयूं। असां सां गॾु जेके गेस्ट आहिनि उहे एजुकेशन सां वाबस्ता आहिनि वरी असां कलाम बि ॿुधंदासीं रागी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि जो बि नाज़रीन अवां सां इंट्रोडक्शन कराईंदी हलां। असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि आसमा जावेद आहिनि। आसमा जावेद मेमण सेंट्रल मैनेजर आहिनि ऐं उन खां अलावा फोकल पर्सन आहिनि BBS YDP में। ॿिया असांजा जेके महिमान आहिनि से आहिनि फ़क़ीर ज़वार फ़क़ीर रागी आहिनि ऐं उन्हनि सां गॾु डुइट में आहिनि ज़ुबैर अली रागी। ज़ाहिद अली आहिनि तबले नवाज़ लतीफ़ फ़क़ीर आहिनि ढोलक नवाज़। अवां सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं। सभ खां अवल असां पुछंदासीं मेमण साहिबा कीअं लॻो सुबुह महिराण में अची करे सुबुह सुबुह साण? ॾाढो सुठो मतिलबु मां पहिरीं एक्चुअली ॿ टे प्रोग्राम करे चुकी आहियां मेहरान टीवी सां गॾु ऐं काफ़ी सुठो मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे जॾहिं बि इनवाइट कंदा आहिनि त सुठो एक्सपीरियंस मुंहिंजो रहंदो आहे ऐं स्टार्टिंग मुंहिंजी ॾींहं जी सुठी थींदी आहे। सही। अच्छा अॼोको जेको हादसो थियो आहे इन बाबति तव्हां छा चवंदा जेके ॿ ट्रेन जो टकर थियो आहे वरी हुन में काफ़ी ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं जीअं एहसान साहब चयो त वाक़ई इहो फर्स्ट टाइम न थियो आहे ऐं इन में असांजे जेको सो लापरवाही असांजो जेको रेलवे डिपार्टमेंट आहे उन्हनि जी लापरवाही चइजे या गवर्नमेंट जी चइजे पर असांजे ॾिसो ट्रेन ने जेको आहे कई सालनि खां जेके हलनि पियूं उन्हनि में का मॉडिफिकेशन न आई आहे ठीकु आहे हाणे उहा लापरवाही आहे या मॉडिफिकेशन थिए थी त शायदि कुझु इम्प्रूवमेंट अची वञे। अच्छा हिकिड़ी जेका ट्रेन आहे सा कल्टी थी आहे ॿी वरी ट्रेन आई आहे जेका हुनजे मथां ईअं खणी चऊं त चढ़ी वई आहे या पटड़ी तां लही वई आहे छो जो ज़ाहिर अॻी ट्रेन हुई त हुनखे सिग्नल माना सिग्नल त हुनखे सिग्नल सही टाइम ते न मिलियो आहे ठीकु आहे तॾहिं टकराव थियो आहे न त इहा लापरवाही बि ज़ाहिर डिपार्टमेंट जी आहे न इन लाइ तयार रहिजे त केतिरो जेको आहे अरसो केतिरे अरसे खां पोइ केतिरे वक़फ़े खां पोइ ॿी ट्रेन अपडेशन हुअणु खपे मॉडिफिकेशन हुअणु खपे ज़ाहिर केतिरनि सालनि खां इहे ट्रेनूं हलनि पियूं पर उहा ई ॻाल्हि आहे त ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं ॾिसिजे त अंडरग्राउंड ट्रेन्स फास्ट ट्रेन्स हलनि थियूं ऐं बाक़ाइदे हिकिड़ो डिजिटल आहे त हर उन शइ में उहा ई ॻाल्हि आहे जेको बि हादसो थिए थो न असां वटि हिकु ॿ ॾींहं इहा न्यूज़ हलंदी ठीकु आहे हिकु ॿ ॾींहं जेको आहे सोशल मीडिया ते मची वेंदी आहे पर जेके फौत थी विया आहिनि उन्हनि जे घर वारनि खां पुछिजे
ठीकु आहे त उन्हनि ते छा सालनि गुज़री ताईं आहे न जेके विसरंदो, ज़ख़्मी सालनि ताईं आहिनि उन्हनि खे न विसरंदो। अलाह साईं उन्हनि जे घर वारनि खे सबर ॾे उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए ऐं ज़ख़्मियुनि खे वॾी ॻाल्हि आहे त प्रॉपर जेको आहे सो इलाज उन्हनि खे जल्दी मिले। रिकवरी थिए उन्हनि जी, त असांजूं दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि, आमीन। बिल्कुलु आमीन। अच्छा भला रेल में ट्रेन में कॾहिं सफ़र कयो आहे तव्हां? हा काफ़ी पहिरीं, हाणे त एतिरो डपु थो लॻे जो अच्छा कहिड़ी शइ जो ख़्यालु रखणु खपे? बस हाणे ट्रेन में सफ़र कजे या तव्हां अगरि जहाज़ में सफ़र था करियो या गाॾी में करियो था, सही ज़ाहिर आहे त सभु अलाह जे हथ में, ज़िंदगी जी मौत अलाह जे हथ में आहे। जी ठीकु आहे, तव्हां बसि इहो आहे जो इंसान अलाह ते ई रखी मतिलबु घरां निकिरे थो सही तॾहिं अलाह ते रखी निकिरे थो न। जी जी। त अच्छा उहो हिकिड़ो सफ़र को बि हुजे त ट्रेन में चढ़ण दौरान या उतां ट्रेन तां जॾहिं असां लहंदा आहियूं उन टाइम बि असांखे घणे में घणो ख़्यालु रखणु खपे ऐं हा इन लाइ बाक़ाइदे हिकिड़ो अनाउंसमेंट थियणु घुरिजे। जीअं आऊं चाइना में रहियसि, हुते मूं PhD पे कई, त हुते छा हो जो जॾहिं अंडरग्राउंड ट्रेन हूंदियूं उन्हनि में असां सफ़र कंदा हुआसीं, लहण टाइम ते बि असांखे चवंदा माइंड योर स्टेप, ऐं वरी जॾहिं चढ़ण दौरान बि असांखे चवंदा त जेको आहे तव्हां ख़्यालु हा कयो, जॾहिं असां वटि चढ़ो अञा था या ट्रेन लहो था। प्रॉपर मतिलबु अञा जी पूरी जी तरह रुकिजे नथी त जी ॾाढी जी अफ़रा तफ़री ऐं तकड़ करे लहनि था, उनमें बि हादसा थियनि सही। था। ऐं हू काफ़ी डिजिटल हुयूं, उन्हनि में वरी जेको अंदरि स्पेस बि काफ़ी हीअं हूंदो आहे त सभ खां अवल त उते जेके वॾी एज जा आहिनि, जेके एज्ड आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उहे वेहंदा, इहो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, उहे अख़लाक़नि जो ख़्यालु कंदा आहिनि। पोइ ॿिए नंबर ते जेके प्रेग्नेंट औरतूं आहिनि उहे वेहंदियूं हुते, उन खां पोइ छोकिरियूं छोकिरा पोइ वेही सघनि था। ठीकु आहे, हिकिड़ी मैनेजमेंट आहे, हिकिड़ा रूल्स आहिनि, उन्हनि रूल्स बिल्कुलु खे सभु फॉलो कनि था। असां वटि कानून आहे न, पर कानूननि ते इम्प्लीमेंटेशन कोन्हे त छा करणु घुरिजे छा न करणु घुरिजे, या जेको हिकिड़ो फ़र्दु आहे उहो फ़र्दु ख़्यालु नथो करे, असां ॿियनि खे शिकायतूं कंदा आहियूं। ऐं चवंदसि त आसमा जावेद मेमन खे हीअं करणु घुरिजे आहे, बिजाए के मूंखे पंहिंजे पाण खे सुधारण लाइ त आऊं छा आहियां या आऊं पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिसां त केतिरो आऊं पंहिंजनि जेको ज़िमेदारियुनि ते पूरो लहां पई या केतिरो उन्हनि खे पूरो सरंजाम ॾियां पई, त मूंखे अव्हां ताईं नज़र हूंदी या मूंखे ज़वार फ़क़ीर ताईं नज़र हूंदी त इन्हनि दुनिया लाइ या इन्हनि मुआशरे लाइ छा कयो आहे। ॻाल्हियूं त अञा जाम थींदियूं, घणियूं ॻाल्हियूं थींदियूं, छो जो हीउ प्रोग्राम जेको आहे मॉर्निंग शो आहे, हिन में काफ़ी सेगमेंट्स हूंदा आहिनि, असां कलाम बि ॿुधंदासीं, पर ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी इतां ई कंटिन्यू कंदासीं, एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं असां सिंगिंग जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन ही जेको प्रोग्राम आहे उहो सुबह महिरान आहे, नई सुबह आहे, नवां रंग आहिनि, नवां महिमान आहिनि, आवाम शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555, उहो डायल कंदा अवाम असांजे प्रोग्राम में शरीक थी ऐं जेको आहिनि पंहिंजूं सलाहूं, पंहिंजा मशवरा, पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजूं नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधाए सघो था। जी आसमा, जीअं त ॻाल्हि पए थी त जेको आहे त एजुकेशन जे हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं, त एजुकेशन सां अव्हांजो ज़ाहिर आहे हिकिड़ो तालीम हासिलु कई आहे, मास्टर्स कई आहे अव्हां कंप्यूटर साइंस में, उन खां अलावा अव्हांजो 18 सालनि जो तजुर्बो बि रहियो आहे एज़ अ सेंट्रल मैनेजर, त उहो कीअं तजुर्बो रहियो, एसि ताईं जो अव्हांजो जेको सफ़र आहे उहो कीअं रहियो? ज़ाहिर आहे एजुकेशन खां वठी असां जॾहिं प्रोफेशनल लाइफ में अचूं था, इन में बि काफ़ी टाइम लॻे थो, काफ़ी मुश्किलातूं पेश अचनि थियूं, काफ़ी शयुनि खे असां मुंहुं ॾियूं था, पोइ हिते अची पहुचूं था। काफ़ी सुठो मुंहिंजो जी एक्सपीरियंस जी रहियो, छो जो मां मास्टर कंप्यूटर साइंस में कयो ऐं सही पोइ मल्टानेशनल मतिलबु सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जो ई मतिलबु इंस्टीट्यूट आहे जी जंहिंमें मां काउंसलिंग बि कई स्टूडेंट्स जी, ऐं उनखां पोइ मां प्रमोट थियसि एज़ अ अच्छा सेंटर काउंसलिंग मैनेजर, कैरियर काउंसलिंग करियर अच्छा काउंसलिंग जी जी जी, ऐं उनखां पोइ मां एज़ अ सेंटर मैनेजर प्रमोट थियसि, त ॾाढो मतिलबु सुठो ग्रेट एक्सपीरियंस रहियो ऐं प्रॉब्लम्स बि फेस कया ज़ाहिर आहे, छो जो थोरो अवेयरनेस असां वटि घटि आहे न, जी जी त अवेयरनेस ॾियणु पेरेंट्स खे, स्टूडेंट्स खे, ऐं हिते हिन वक़्तु हींअर असांजे मुल्क जा जेके हालात आहिनि, हर को फ्यूचर इनसिक्योर आहे न, बिल्कुलु त मतिलबु असांजो फ्यूचर ऐं हर को शॉर्टकट चाहे थो, सही त मतिलबु त असां हेॾ ईअं कीअं जो शॉर्टकट असां मंज़िल करियूं, ते हा, पहुची वञूं ऐं असांखे जॉब सही मिली वञे ऐं अर्निंग करणु शुरू करे छॾियूं, सही त उन में थोरो हुननि खे अवेयरनेस ॾियणु त भई तव्हांखे टाइम ॾियणो थो पवे, जी सीरियस थियणो थो पवे, बिल्कुलु तव्हांजो सीरियस एटीट्यूड ज़रूरी आहे, भले कहिड़ी फील्ड हुजे, तव्हां कहिड़ी बि एजुकेशन में वञो, तव्हांजो सीरियस एटीट्यूड ज़रूरी आहे, जॾहिं सही त असांजे स्टूडेंट्स जो मतिलबु हिकिड़ो डाइवर्ट थी वियो आहे हम्म, माइंड। त पैसो कमाइणो आहे
ऐं तालीम ॾे ध्यानु घटि आहे, मतलब वो पाण students, डिसाइड नथा करे जी, जी। सघनि त असांखे कहिड़ी फील्ड में वञिणो आहे, फ्रेंड्स कुछ गाइड था कनि, सही। पेरेंट्स कुछ गाइड था कनि, त उहो डिसीजन नथा वठी सघनि, सही। उन जे करे जेको आहे सो थोरो प्रॉब्लम्स फेस करणा था पवनि असांखे। बिल्कुलु। अच्छा, हीअं हूंदो आहे अक्सर स्टूडेंट्स खे, कुझु स्टूडेंट्स खे ॾिठो आहे जेके लकीर जा फ़क़ीर हूंदा आहिनि, त बसि असांखे उहो रस्तो ॿुधायो जंहिं रस्ते सां असांखे जॉब मिले, जंहिं रस्ते सां असां पैसो कमाए सघूं। हाणे इहो आहे त जेके बि फील्ड्स आहिनि पंहिंजे मुल्क में या पंहिंजे सोसाइटी में, अगरि उन्हनि फील्ड्स ते सचाई सां ध्यानु ॾिजे, उन फील्ड्स में अगरि उहे महारत हासिल कनि था, त मुंहिंजे ख़्याल में का जॉब उन्हनि लाइ मुश्किल न आहे। बिल्कुलु मुश्किल न आहे। सही। जॉब सां गॾु अगरि जीअं असां वटि हींअर जेको आहे जॉब सां गॾु अगरि बिज़नेस साइड ते बि वञनि था, बिज़नेस बि कनि था, छो जो हींअर तव्हां ॾिसो महांगाई एतिरी थी वई आहे त तव्हां सिर्फ़ु जॉब ते डिपेंड नथा करे सघो। अगरि पैरेलल कैरियर बि हुजणु ज़रूरी आहे। बिल्कुलु, मां काफ़ी मतिलबु जेके फैमिलीज़ अहिड़ी ॾिठियूं आहिनि जेके जॉब सां गॾु या त ॿई वाइफ एंड हस्बैंड जॉब कनि था, या इहो ई दौर अची वियो आहे, करिणो थो पए, अदरवाइज ॿारनि जी या पोइ तालीम जो जॉब सां ख़र्चो गॾु पूरो नथो थी बिज़नेस बि सघे। कनि था त ताकी अर्निंग तव्हां जेको आहे सो अहिड़ी करे, पर उहो बिज़नेस अहिड़ो हुजे तव्हां जो कंहिंखे मतिलबु तव्हां प्रॉफिट ॾेई सघो, मतिलबु ईअं न हुजे बिज़नेस जो तव्हां ख़ुदा न ख़्वास्ता मतिलबु कंहिंखे को लॉस ॾियो, उहो अहिड़ो बिज़नेस हुजे तव्हां वाइट कॉलर बिज़नेस करियो, तव्हांखे बि फ़ाइदो थिए ऐं अॻिले खे बि फ़ाइदो थिए। सही। अच्छा, हिकिड़ो बिज़नेस लाइव बि आहे, ॿियो डिजिटल मार्केटिंग ॾे बि अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि उहे घणो वञनि पिया, त छा था सम्झो? त IT जे हवाले सां त मां इहो ई चवंदसि त ॾाढो सुठो मतिलबु असांखे, हा, हिकिड़ो मतिलबु जेके अॼु यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे ॾाढो सुठो मतिलबु प्रोमोट करण लाइ इहो सुठो मिलियो आहे सोशल मीडिया ते, स्पेशली वेबसाइट्स डेवलप करण ऐं सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे हवाले सां प्रोजेक्ट्स नंढा नंढा ठाहिनि था, त मां त इहो ॾिठो आहे त उन्हनि खे ॾाढी सुठी अर्निंग मिले थी ऐं प्रोजेक्ट्स जेके ठाहिनि था त यंगस्टर्स काफ़ी सुठो अर्न कनि पिया। एॾो सुठो सुठो ॻाल्हायो था, घणा जेको आहिनि सवाल आहिनि उहे ज़हन में उभरनि पिया, पर कलाम ॿुधण बि लाज़मी आहे। अच्छा फ़क़ीर, हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स तव्हांखे ॾिसनि था? जी तव्हांजी वॾी महिरबानी, बेताब आहिनि तव्हांखे ॿुधण लाइ। जी 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 लिखियल आहे, कंपोजिशन में मुंहिंजी पंहिंजी आहे, तव्हांजी नज़र कयो। असां ते इल्ज़ाम, असां ते इल्ज़ाम आंदा जग जीअण जा, जिन जे रोज़ जवाब में, जिन जे रोज़ जवाब में जरका पंहिंजा जाम, अल्लाह कॾहिं रसंदा मुंहिंजे रूह खे, बेक्यास गुज़ारियूं था, बेक्यास गुज़ारियूं था, एहसास किथे आहे, रतरू अज रिश्तन ते
विश्वास किथे आहे रतरू हजेर संते विश्वास किथे आहे बेक्यास गुजारूं था बेक्यास गुजारूं था एहसास किथे आहे रतरू हजेर संते विश्वास किथे आहे रतरू हजेरी संते विश्वास किथे आहे सब खौफ वता इंसान ज़माने में सब खौफ वता इंसान ज़माने में विश्वास खपे बाकी विश्वास खपे बाकी राकास किथे आहे रतरू हजेरी संते विश्वास किथे आहे रतरू हजेरी संते विश्वास किथे आहे हर जाए बरे पे बिस्बा हर जाए बरे पे बिस्बा उन्हान जी अज प्यार मोहब्बत जो अज प्यार मोहब्बत जो मनवास किथे आहे रतरू हजेर संते विश्वास किथे आहे रतरू हजेर संते विश्वास आहे बेक्यास गुजारूं था एहसास किथे आहे रतरू हजेर संते विश्वास किथे आहे तहसीर सठावाइन चुपचाप शबाना पर ग ग ग सग नि ग म प ग प द नि 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 द नि नि द नि द प ग प ग प द नि द प द नि द नि द प प ग ग नि नि सा ग प द नि प सा तहसीर सठावाइन चुपचाप शबाना पर ओ सिंध मिठी दुश्मन ओ सिंध मिठी दुश्मन थियो नास किथे आहे रतरू हजेरी संते विश्वास किथे आहे
रत रूह जेरी सन ते विश्वास किथे आहे बेक्या सां गुज़ारियूं था बेक्या सां गुज़ारियूं था एहसास किथे आहे रत रूह जेरी सन ते विश्वास किथे आहे विश्वास किथे आहे विश्वास किथे आहे बेहतरीन प्यार जो बनवास किथे आहे एहसास किथे आहे वरी विश्वास किथे आहे सो नाज़रीन ये सब शयूं वाकई हकीकत आहिनि त सिंसियरिटी हुजणु खपे असां हिक ॿिए जा थियूं हिक ॿिए जो एहसासु कयूं इन्ही ॻाल्हियुनि सां गॾु असां ब्रेक ते वेंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं कहिड़ा न वञो असां सां गॾु रहिजो एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर किथां खां मेरा आवाज़ करे अदी केर आहे जेका मूंसां ॻाल्हाए पई इन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि प्रिया अदी कीअं पियो लॻे सुबह मेहरान प्रोग्राम तमाम सुठो आहे मेहरान टीवी इज माय फेवरेट चैनल all day is Mehran TV is watching your channel is very nice वाह वाह ॾाढी इंग्लिश भली ॻाल्हाईंदा आहियो जी तव्हांजा पर चैनल खोड़ चैनल आहिनि कया चढ़ी वाखाड़ तुंहिंजी मेहरान चैनल खणी अथो अचे प्रोग्राम हाण मेहरान चैनल अच्छा कहिड़े छा एजुकेशन छा आहे कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो तव्हां जी मां पढ़ी चुकी आहियां अभी अच्छा केतिरो पढ़िया आहियो ग्रेजुएशन कई आहे तमाम बेहतरीन ऐं ॾाढी सुठी तव्हां इंग्लिश ॻाल्हाई ईअं ई कोशिशूं वठंदा रहो भला प्रोग्राम सुबह मेहरान कीअं पियो लॻे तमाम सुठो माना हिकिड़ो प्रोग्राम न सॼा चैनल आहिनि माना तव्हांजो प्रोग्राम माना मेहरान टीवी इज बेस्ट चैनल वाह वाह कहिड़ा प्रोग्राम आहिनि नाला खणो मेहरान रागी वणंदा आहिनि ड्रामा वणंदा आहिनि मेहरान जा गीत वणंदा आहिनि सही मेहरान वणंदा आहिनि मतिलबु जेको बि तव्हांजो ऑल डे आई वाचिंग टू मेहरान टीवी ॾाढी सुठी ॻाल्हि कयो असांखे पाण खे मेहरान वणंदो असां पाण बि मेहरान ॾिसंदा बि आहियूं मेहरान में लाइव बि ईंदा आहियूं ॾाढी ख़ुशी थी अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया ॿियो कुझु चवणु चाहींदा इहो ई चवणु चाहींदमि त माना पहिरियों मेहरान टीवी चैनल आहे सिंध जो जेको मेहरान माना जेके सही थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग अच्छा आसमा साहिबा हाणे त ॻाल्हियूं एजुकेशन जूं पई थियूं वरी अवां ॿुधायो तव्हां मास्टर्स जेका आहे उहा कंप्यूटर साइंस में कई आहे ऐं वरी जॉब जेको आहे अव्हांजे एज़ अ सेंट्रल मैनेजर अव्हां आहियो त मैनेजमेंट ऐं वरी कंप्यूटर साइंस थोरो अलॻि कोन थी वेंदा आहिनि त तव्हांजो जेको हिकिड़ो सब्जेक्ट हुयो वरी उन खां थोरो हटी करे हिन जो राज़ छा हो एक्चुअली मैनेजमेंट भी मुंहिंजी जेका रही आहे वो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी ऑर्गेनाइजेशन में रही आहे उनमें जेके असां कोर्सेज ऑफर कंदा हुआसीं वो असां इंटरनेशनल सर्टिफिकेशन ऑफर कंदा हुआसीं त स्टूडेंट ऐं काउंसलिंग जेका मां कंदी हुअसि त प्रॉपर मतिलबु काउंसलिंग जो एक्चुअली मक़सदु इहो न आहे त तव्हां फोर्स करियो कंहिंखे काउंसलिंग जो मक़सदु आहे गाइड करणु मुख़्तलिफ़ फील्ड जे हवाले सां उन्हनि खे आगाही ॾियणु असां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे हवाले सां उन्हनि खे गाइड कंदा हुआसीं त अगरि को मैट्रिक जो स्टूडेंट अचे थो या इंटर जो त उन्हनि जे लाइ कहिड़ो कोर्स सुटेबल आहे स्कोप उनजो छा आहे त उनमें सॉफ्टवेयर इंजीनियरिंग सां ई मुंहिंजो मतिलबु रिलेटेड ई रहियो बाक़ी मैनेजमेंट जेको आहे ऑब्वियसली मतिलबु तव्हांखे जेको आहे सो अगरि तव्हांजी जॉब आहे त उनजे हवाले सां फील्ड चेंज करणी थी पवे पर पोइ आहिस्ता आहिस्ता तव्हांजो एक्सपीरियंस थी थो वञे त उनमें असां पेरेंट्स खे बि फेस कंदा हुआसीं कुझु प्रॉब्लमेटिक स्टूडेंट्स बि हूंदा हुआ उन्हनि खे बि फेस कंदा हुआसीं उन्हनि खे मोटिवेट कंदा हुआसीं त भई जेको आहे सो उन्हनि सां प्रॉब्लम्स कहिड़ा आहिनि या छा वजह आहे जंहिंजे करे ड्रॉप आउट थियनि था त उन्हनि खे पोइ असां मोटिवेट कंदा हुआसीं रीज़न्स फाइंड आउट कंदा हुआसीं बिल्कुलु अच्छा भला जीअं तव्हां ॻाल्हि कई तव्हां कैरियर काउंसलिंग उन्हनि जी कंदा सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे हवाले सां त छा था सम्झो केतिरा स्टूडेंट्स अहिड़ा हुया जेके हिन मां सेटिस्फाई थिया जिन्हनि जे पेरेंट्स खे बि सेटिस्फेक्शन मिली सेटिस्फाई रेशियो जेको आहे सो असांजो ऑलमोस्ट मतिलबु 80% रहंदो हो अगरि 20% न हूंदो हो या 30% न हूंदो हो त उहो अफोर्डिंग
थोरो प्रॉब्लम हूंदो हो जी, जी। त अगरि उहो अफोर्ड न करे सघंदा हुआ त इन जे करे थोरो एडमिशन्स ते असांजे इफेक्ट थींदो हो, छो जो ज़ाहिर आहे इंटरनेशनल मल्टीनेशनल ऑर्गेनाइज़ेशन हुई त फ़ी असांजी काफ़ी हाई हुई, त उन जे करे जेको आहे सो ऐं असां वटि इंटीरियर मां बि स्टूडेंट्स ईंदा हुआ, ईअं न आहे इंटीरियर मां ईंदा हुआ, पर ॻाल्हि उहा आहे त जेके इंट्रस्ट वठनि था, सीरियस थियनि था पंहिंजी फील्ड में ऐं शौक़ु उन्हनि खे थिए थो, छो जो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे बि अहिड़ी फील्ड त क्रिएटिविटी आहे, सही त तव्हां पाण प्रोजेक्ट्स ठाहियो था, वेबसाइट्स ठाहियो था, क्रिएटिविटी आहे तव्हां में, तव्हांजो इंट्रस्ट आहे, पोइ तव्हां करे सघो था, अच्छा। रटिफिकेशन न आहे। सही बिल्कुलु, माना इंट्रस्ट आहे ज़हनी तरह सां माण्हू पंहिंजो बिल्कुलु। कॉन्सेप्ट क्लियर करे हा। पोइ इन फील्ड में जेको आहे इन थिए। जीअं तव्हां ॻाल्हि कई फाइनेंशियल प्रॉब्लम जी, त छा था सम्झो त स्कॉलरशिप फैसिलिटी छा सहूलियत आहे उन्हनि लाइ, त उन्हनि खे कंहिं स्कॉलरशिप हा, मुहैया बिल्कुलु, कयूं असां वञनि, त scholarships जीअं ग़रीब जी, ॿार आहिनि जेको जी, जी। न्यू टैलेंट आहे, जेके एॾी ज़हनियत सुठी रखनि था, त उन्हनि लाइ उहो स्कॉलरशिप्स, उहो मुआवज़ो, उहो स्टाइपेंड हुजणु खपे, त जीअं हू पंहिंजी जेको तालीम आहे या जेके सुठा सुठा स्कूल्स आहिनि उन्हनि खे उहो अफोर्ड करे सघनि। हा, बिल्कुलु, असां त मतिलबु इंटर जे रिज़ल्ट जे बेस ते ऐं पोइ हिकिड़ो एप्टीट्यूड टेस्ट वठी उन्हनि खे स्कॉलरशिप ॾींदा आहियूं, सही, त उनमें जेको क्वालिफाई करे अच्छा, त पोइ उन ते स्कॉलरशिप ॾींदा से आहियूं। एप्टीट्यूड जेको टेस्ट हूंदो आहे उन में छा था सम्झो त केतिरा पर्सन तव्हां अलाउ कयो था, केतिरे पर्सन खां जेको अलाउ त असां एलिजिबल सभिनी हूंदो खे कंदा आहियूं, रेस्टोरेंट? जी जी, पर रिज़ल्ट जेको अगरि जंहिंजो सुठो अचे थो, छो जो इंटर जो रिज़ल्ट त जेको आहे असांखे न आहे ख़बर, जी, त जी। उन ते असां सिर्फ़ु बेस नथा करे सघूं। सही, एप्टीट्यूड टेस्ट जेको असां वठूं उन था में ख़बर पवंदी आहे त स्टूडेंट केतिरे पाणी में आहे, पोइ भला इंटरव्यू बि उन हूंदो में आहे पोइ हिन खां असां उन तां जज कंदा आहियूं, त जेको आहे सो मतिलबु कंप्यूटर फील्ड में उनमें या अॻिते सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में उहो हली बि सघे छा थो हुन या में न। उहे गट्स आहिनि? हा, सही, अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। हाणे भला अव्हां जी पंहिंजी एजुकेशन कीअं गुज़री, जीअं त प्राइमरी स्कूल लेवल, कॉलेज, वरी यूनिवर्सिटी ॾाढी में आयो, सुठी। छा तजुर्बो रहियो, कहिड़ा टीचर्स फेवरेट हा, हुआ, पढ़ाई खे असांजो कीअं ॾिठो? मतिलबु असां एक्चुअली हालांकि जी, असांजो स्कूल बि असां गवर्नमेंट स्कूल्स मां पढ़ियासीं, कॉलेजिस बि गवर्नमेंट यूनिवर्सिटी मां कई मां, असांखे उहे ॾींहं अञा ताईं यादि था सही, अचनि, उहो टाइम अञा ताईं यादि थो अचे, उहे टीचर्स अञा ताईं यादि आहिनि, ऐं असां जेके मतिलबु इहे टीचर्स जिन्हनि असांखे पढ़ायो, उहे टीचर्स हाणे असां वाकई में मां मिस थी करियां, त उहे टीचर्स न आहिनि। सही, मतिलबु जेको हाणे सॉरी टू से, पर स्कूल्स जो जेको हाल आहे, त मां इवन मां बि पंहिंजे ॿारनि खे थोरो शायदि उन्हनि स्कूल्स में मोकिलींदे मूंखे थोरो इनसिक्योरिटी फील थींदी। अच्छा, भला ईअं छो आहे? अॻे जॾहिं एॾा सुठा स्कूल्स हूंदा, सुठा टीचर्स हूंदा, जेकॾहिं चओ था हींअर का कमी कोताही अगरि आहे त उहो छो आहे? हुन जो ज़िम्मेदार केरु आहे? असल में एजुकेशन जेका आहे न, उहा बि कमर्शलाइज़ थी वई आहे। जी, ठीकु आहे, हर फील्ड एजुकेशन बि कमर्शलाइज़ सही। थी वई आहे। तव्हां प्राइवेट स्कूल्स बि ॾिसो त असां वटि हाणे जेको आहे सो ट्यूशन सिस्टम सेंटर्स एतिरा खुली विया आहिनि, त हर स्कूल में टीचर्स जी कोशिशि हूंदी आहे त स्टूडेंट्स मूं वटि ट्यूशन लाइ अचनि, त शायदि स्कूल में एतिरो कंसंट्रेट नथा कनि, ऐं जॾहिं खां ही कोविड वारो या लॉकडाउन जो स्टार्ट थियो आहे, मां सम्झां थी सभिनी खां वधीक लॉस त एजुकेशन जो ऐं ॿारनि जो ॿारनि जो थिए थियो पियो। आहे, जेके स्कूल हा, गोइंग ॿार आहिनि उन्हनि स्पेशली जो वॾो ऑनलाइन नुक़सान थियो क्लासेस आहे। जेको स्टार्ट कयूं अथनि, त मां जी। त बिल्कुलु सेटिस्फाई न आहियां, त उनमें त ॿारनि जो जेको आहे सो तव्हां वीडियोस ॾेखारियो था, ॿारनि खे 20 मिनट्स में वीडियो हिकिड़ी तव्हां क्लिप्स ॾेखारियो था, त उनमें छा हू पिक कंदो, पोइ तव्हां उन मां ई एग्ज़ाम कंडक्ट करियो था, त सभिनी खां वधीक लॉस त हींअर एजुकेशन में ॿारनि जो पियो थिए। सही, अच्छा, वॾा त वॾा आहिनि, ठीकु आहे, उहे मेच्योर आहिनि, कॉलेज में हुजनि या हाई स्कूल में हुजनि या यूनिवर्सिटी में हुजनि, पर ॿारनि जो वाकई में वॾो लॉस थिए पियो। हींअर त खणी ही सूरत आहे, पर इन खां पहिरीं जीअं ॻाल्हि थी कयां, 2 साल पहिरीं जी जेकॾहिं पोइते वञूं असां, त हुननि में छा था ॾिसो त गवर्नमेंट स्कूल्स में पढ़ाई छो न आहे? हाणे ज़ाहिर आहे, ठीकु आहे, प्राइवेट जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में तव्हां जीअं चओ पिया त घणो कंसंट्रेट कयो थो वञे, त हिन जो हुन सां लिंक कहिड़ो आहे गवर्नमेंट स्कूल सां? 2 साल पहिरीं त इन करे थी सघे थो त मतिलबु उन्हनि खे एतिरो फाइनेंशियली जेको आहे सो सैलरीज़ वग़ैरह जा इशूज़ हुजनि, त ज़ाहिर आहे पोइ टीचर्स बि ओतिरो ई इंट्रस्ट वठनि था, ऐं पोइ गवर्नमेंट स्कूल में जेके स्टूडेंट्स बि अचनि था। अच्छा, ही जेको टॉपिक आहे असां, इहो हिकिड़ो सुठो टॉपिक आहे, हिकिड़ो कुशादो टॉपिक आहे, असां हिन ते अञा घणो ॻाल्हाईंदासीं, पर न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे, छो जो एॾो वॾो अॼु हादसो बि थियो आहे ट्रेन जो, त हुन ते बि न्यूज़ असां ॾिसूं। हलूं था न्यूज़ ब्रेक जी तरफ़, नाज़रीन मोटंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो सॉरी अवांजी कॉल ड्रॉप थी वई। ऐं नाज़रीन जेको जॾहिं कॉल कंदा आहियो त ख़्यालु कंदा कयो त जेकॾहिं सिग्नल प्रॉब्लम न आहे या छा कहिड़ियूं शयूं आहिनि जिन्हनि जो ख़्यालु असांखे रखिणो पवंदो आहे। बहरहाल तव्हां वरी कोशिशि कयो, इनशाला अवांजी कॉल लॻंदी, अवां असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। अवां जो जेको इन में इन्वॉल्व थियणु, हिन में शरीक थियण बि असां लाइ असांजे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾींदो आहे। हाणे असां सां गॾु रागी मौजूदु आहिनि, असां उन्हनि खां राग बि ॿुधंदासीं। जी फ़कीर, हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे ऐं असांखे? जी साईं फ़कीर हुज़ूर बशीरन साहब जो हिकिड़ो आहे कलाम लिखियलु आहे। जी जी तव्हां नज़र कयूं था। बिल्कुलु। आपरी घर घोरिया आपरी घर घोरिया तो ता सदके करया मसा जाने एक अल्लाह ॿियूं समस कन जूं ॻाल्हिड़ियूं दिल खसे दम दम दगा तो कई चओ भला कहिड़ी वफ़ा तो कई चओ भला कहिड़ी वफ़ा तो कई दिल खसे दम दम दगा तो कई दिल खसे दम दम दगा तो कई चओ भला कहिड़ी वफ़ा तो कई चओ भला कहिड़ी वफ़ा तो कई दिल खसे दम दम दगा तो कई दिल खसे दम दम दगा तो कई प्यार एवज़ प्यार मूंखे ना मिलियो प्यार एवज़ प्यार मूंखे ना मिलियो प्यार एवज़ प्यार मूंखे ना मिलियो सूरन जी सोना सखा तो कई सूरन जी सोना सखा तो कई दिल खसे दम दम दगा तो कई दिल खसे दम दम दगा तो कई तो मुझो इहो ही दिल दिनम ओ वो मुझी
भला इहो ही दिल ॾिनम ॾोह मुंहिंजो इहो ही दिल ॾिनम कीअं चवां सोना ख़ता दुआ कई कीअं चवां सोना ख़ता दुआ कई दिल खसे दम दम दगा तौबा कई दिल खसे दम दम दगा तौबा कई छा भला तोखे चवे हाणे हकीर छा भला तोखे चवे हाणे हकीर छा भला तोखे चवे हाणे हकीर रिंद सां अहिड़ी सदा दुआ कई रिंद सां अहिड़ी सदा दुआ कई दिल खसे दम दम दगा तौबा कई है दिल खसे दम दम दगा तौबा कई जो भला कहिड़ी वफा दुआ कई जो भला कहिड़ी वफा दुआ कई दिल खसे दम दम दगा तौबा कई है दिल खसे दम दम दगा तौबा कीअं लॻो आसमा खे ॾाढो सुठो। जेको आहे राग असांजो ज़वार फ़कीर रागी असां सां गॾु आहिनि ॾाढो सुठो ऐं असांजी सिंधी सकाफ़त जिते इहा ई सुञाणप आहे बिल्कुलु ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे त एतिरो उनखे नथो प्रमोट कयो वञे पर ॾाढो मूंखे ॿुधी ख़ुशी थी सही अच्छा असांजा जेके सिंधी आहिनि या असांजा रागी आहिनि असांजा जेके शाइर आहिनि उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे ॾाढो सुठो अदा जो जेको आवाज़ु आहे ॾाढो प्यारो असांजा जेके म्यूज़िशियन आहिनि उहे बि कंहिंखां घटि न आहिनि ॾाढो सुठो जेको आहे साज़ हले पियो ऐं ज़ाहिर आहे जेको शाइरी साज़ खां बग़ैर कुझु न हूंदी आहे शाइरी जॾहिं असां ॻाईंदा आहियूं साज़ गॾु हूंदा आहिनि त उहो हिकिड़ो राग ठही पवंदो आहे इनमें बि ख़बर आहे हिकिड़ो मैसेज आहे जी हिन में बि हिकिड़ो मैसेज आहे पर उहो ई आहे त सम्झण वारे ते आहे त बिल्कुलु बिल्कुलु इन में बि ज़ाहिर आहे हिकिड़ो मैसेज आहे सम्झण वारनि लाइ इशारो ई काफ़ी हूंदो आहे अच्छा भला असां एजुकेशन जी ॻाल्हि पे कई हिते ई वरी कंटिन्यू कंदासीं असां सां गॾु वरी कॉलर बि मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहिनि असां सां गॾु मां नज़ीर थो ॻाल्हायां अदब भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में कीअं पियो लॻे प्रोग्राम बिल्कुलु सुबुह महिना बिल्कुलु सुठो हले पियो असां ॾिसूं था शौक़ सां सही अॼो की काई शइ जेका अव्हांखे वणी हुजे भा अॼो की काई शइ जेका अव्हांखे वणी हुजे थैंक यू भा अव्हां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया सॉरी अव्हां जी कॉल ड्रॉप थी वई जी आसमा जीअं त ॻाल्हि पए थी तालीम जी पहिरियां ई असां कयूं पिया त कैरियर काउंसलिंग थियणु खपे वरी ॿार जेको आहिनि उहे अचनि था जॾहिं उन्हनि जो एप्टीट्यूड टेस्ट थिए थो त उहे कीअं था इन कनि या स्कॉलरशिप खे अवेल कीअं था कनि इतां ई असां कंटिन्यू कंदासीं त जीअं असांजा जेके नाज़रीन आहिनि उन्हनि खे बि कुझु शऊर मिले कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे ख़बर न हूंदियूं आहिनि त असांजी यूनिवर्सिटी ताईं रसाई कीअं थिए एडमिशन कीअं वठूं कॉलेज में कीअं वञूं स्कॉलरशिप खे अवेल कीअं कयूं मुख़्तलिफ़ फॉर्म्स आहिनि उन्हनि खे कीअं फिल कयूं मुख़्तलिफ़ जेके स्कूल्स आहिनि कॉलेजिस आहिनि उन्हनि खे एडमिशन उन्हनि में कीअं वठूं उन्हनि जा रूल्स रेगुलेशन्स उन्हनि जो वे कहिड़ो आहे डिग्री जेका आहे उहा त मतिलबु तव्हां अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में मुश्किल न आहे डिग्री वठणु सही कंहिं बि कॉलेज या यूनिवर्सिटी मां जी पर असल शइ आहे नॉलेज केतिरो तव्हां गिफ्ट रखो था न हा नॉलेज स्किल्स जी। ठीकु आहे ऐं IT अहिड़ी फील्ड आहे जो मां तव्हांखे जीअं पहिरीं बि ॿुधायो त मतिलबु हाणे त एतिरो IT फील्ड मतिलबु डेवलप थी वई आहे उनमें तव्हां वेबसाइट अगरि हिकिड़ा मतिलबु अॼुकल्ह त 7th क्लास जा स्टूडेंट्स हुजनि 8th जा
घर वेही तव्हां वेबसाइट अगरि नंढे में नंढो हिकिड़ो मार्ट आहे उहे पंहिंजी वेबसाइट ठहिराइनि था Launch करे पब्लिसिटी सघनि लाइ था। त तव्हां उन में बि अर्निंग करे सघो सही। था तव्हां सॉफ्टवेयर्स ठाहियो था असां वटि तव्हांजे सॉफ्टवेयर हाउस ॾिसो हाणे काफ़ी इन थी विया आहिनि बिल्कुलु। ठीकु आहे इवन हैदराबाद में बि कराची में पहिरीं बि काफ़ी सही। हुआ हाणे हैदराबाद जी, जी। में बि त जेके ॿाहिरि जा कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे प्रोजेक्ट्स मिलनि था सॉफ्टवेयर्स मिलनि था जेके उहे लखनि में पे कनि था ऐं जेके सॉफ्टवेयर्स ठाहिनि था उन्हनि खे बि हिकिड़ो मतिलबु हैंडसम अमाउंट पे कनि था जी जी त ही वाहिद अहिड़ी फील्ड आहे जेका तव्हां जे सिर्फ़ु स्किल्स ते डिपेंड करे थी तव्हांजी क्रिएटिविटी ते डिपेंड करे थी ग्राफिक डिज़ाइनिंग आहे तव्हां जेतिरो सुठो सॉफ्टवेयर ठाहींदव डिज़ाइनिंग सुठी कंदव तव्हांखे ओतिरी सुठी मतिलबु प्रमोशन मिलंदो सही अच्छा हाणे जीअं मां ॻाल्हि कई त ज़ाहिर IT शोबो अहिड़ो आहे कंप्यूटर में जेकॾहिं वञिजे त हिन में प्रैक्टिकल वर्क घणो हूंदो आहे बिल्कुलु। त प्रैक्टिकली जेकॾहिं अगरि पंहिंजे पाण खे कोई स्ट्रॉन्ग करे थो वठे त हू वाकई में जेको आहे जस लहे थो ईअं खणी असां चऊं त उनखे असांखे एप्रिसिएट करणु खपे अच्छा ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं उन्हनि जी भेट में असां ॻाल्हि कजे त हर फ़र्द खे कंप्यूटर जी घणी नॉलेज हूंदी आहे त हूअ हर को पंहिंजो कमु पाण कंदो आहे हिते असां वटि जेकॾहिं ॾिसिजे त बैचलर जा स्टूडेंट्स आहिनि उहे पंहिंजी रिपोर्ट्स ठाहिनि था इंटर्नशिप कनि था या वरी मास्टर्स ते वञिजे त उते थीसिस वग़ैरह पंहिंजो राइट अप कनि था हुन में बि उन्हनि खे ड्राफ्टिंग में काफ़ी मसइलो थिए थो त कीअं असांखे इवन MS ऑफिस बि कीअं यूज़ करणु खपे उन्हनि खे उहा कोन थी अचे या कंप्यूटर में अगरि को अहिड़ो मसइलो थी थो वञे त उनखे रिपेयर कीअं कजे या विंडोज़ वग़ैरह इंस्टॉल कीअं कजनि हिननि में बि घणो मसइलो थींदो आहे छा था सम्झो त असांजो जेको स्टूडेंट आहे हर स्टूडेंट खे घुरिजे या उन लाइ अहिड़ियूं के जेके आहिनि सेंटर्स या इंस्टीट्यूट हुजणु खपनि जिते सिखणु खपे या स्कूल में ई अहिड़ो दर्स हुजे त उन्हनि खे जेको मज़बूत कजे त जीअं हूअ ईअं न थिए जो कंहिं फोटो स्टेट या कंहिं फोटोशॉप ते वञी करे पंहिंजी थीसिस या उनखे वञी उनजे हैंड ओवर कनि था त इहे असांखे सेट करे ॾियो स्कूल्स में त हाणे मैंडेटरी थी वियो आहे न स्कूल्स में त हाणे KG खां ई स्टार्ट करे छॾियो अथनि प्राइवेट स्कूल जी ॻाल्हि कयो था न त गवर्नमेंट में बि कयो छा हिन ते इम्प्लीमेंटेशन आहे छा सम्झो था गवर्नमेंट में बि इम्प्लीमेंटेशन कई अथनि इन ते ऐं कंप्यूटर क्लासिस मैंडेटरी कयूं अथनि जेसि ताईं तव्हां रिपेयरिंग जी ॻाल्हि पिया करियो त उहा अलॻि फील्ड आहे हार्डवेयर ठीकु आहे हितां ई असां ईंदासीं हितां ई कंटिन्यू कंदासीं गाॾियूं खोल थींदियूं असां सां गॾु कॉलर बि मौजूदु आहिनि ऐं उन खां पोइ असां वरी ब्रेक ते वेंदासीं नाज़रीन अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु था ॻाल्हायो था कहिड़े शहर खां गुलाम मुस्तफा ॻाल्हायां थो सरगोदा पंजाब खां अदा भलीका चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में छा चवणु चाहींदा प्रोग्राम जे हवाले सां प्रोग्राम तो काफी बेहतर है माशाल्लाह असां त काफी देर खां प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं काफी प्रोग्राम थियो आहे ऐं असांजा कुझु दोस्त बि आहिनि उहे बि काफी पसंदि करे रहिया आहिनि हिकिड़ो सदर सेन पठाणा अब्दुल वहाब आहे मेजवानी उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं इन्हनि जी बि फरमाइश आहे त हिकिड़ो गानो कोई सिंधी हलायो बहितर गानो जीअं सिंध वारा जीअं सिंध चोटी अजत वारा अदा थैंक यू बिल्कुलु कोशिशि कंदासीं वॾी महिरबानी अवां जी नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन अॼोको जेको वाक़ियो पेश आयो आहे ॾहकी जे वेझो रेती इलाइक़े में जिते ट्रेन जो टकराव थियो आहे ऐं काफ़ी जानियूं ज़ाया थियूं आहिनि कुझु उन्हनि में फ़ौत बि थिया आहिनि त असां जूं दुआऊं आहिनि उन्हनि सां गॾु जेके फ़ौती आहिनि त उन्हनि खे अलाह साईं जेको आहिनि जन्नत में जॻह था फरमाइनि जन्नतुल फिरदौस में जेके उन्हनि में ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि लाइ असांजूं दुआऊं आहिनि त उन्हनि जी जल्द ऐं जल्द रिकवरी थिए ऐं उते जेको आहे न जेके उन्हनि जा पेरेंट्स आहिनि उन्हनि लाइ बि असांखे जेको उन्हनि जो बि दर्द आहे असां उन्हनि लाइ बि दुआऊं कंदासीं त अलाह साईं उन्हनि खे सब्र जमील अता फरमाए ऐं उते जेके हाणे इमदादी कारवायूं आहिनि उहे बि शुरू थी वियूं आहिनि हेलीकॉप्टर्स वग़ैरह आया आहिनि उहे बि जारी सारी आहिनि सो नाज़रीन असां सभु मिली करे दुआगो आहियूं त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे अलाह साईं जल्दी रिकवरी उन्हनि जी अता फरमाए असां सां गॾु आसमा मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में गेस्ट आहिनि जी आसमा जीअं त ॻाल्हि पए थी हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर ही ॿई शोबा हिकिड़ो ई ज़ाहिर शोबो आहे पर हिन में ॿ
पोर्शन आहिनि जीअं त हार्डवेयर अलॻि आहे सॉफ्टवेयर अलॻि आहे ही इंस्टॉलिंग वग़ैरह विंडोज़ जी त इहा हार्डवेयर में अचे थी त इन जे हवाले सां इन में केतिरो शौर हुजणु खपे असांजे जेके स्टूडेंट्स आहिनि ज़ाहिर इन में बि एक्टिव हुजणु खपनि ऐं हिकिड़ो थिए थो त सुभाणे मिसाल तौरु असां वठूं त मुंहिंजो सेमिनार आहे या कंहिं का कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें आउं प्रेज़ेंटेशन ॾींदसि त राति जो 10 बजे मुंहिंजो अगरि कंप्यूटर ख़राबु थी थो वञे मूंखे उहो या विंडो जेको आहे उहो करप्ट थी वञे त उनखे इंस्टॉल करण लाइ मूंखे मार्केट वञिणो आहे ऐं वरी सुबुह जो मूंखे 8 बजे पंहिंजी ऑफिस या पंहिंजे हॉल में बि उते पहुचणो आहे त हाणे छा था सम्झो त मूं लाइ प्रॉब्लम पेश कोन ईंदो ये बेसिक प्रॉब्लम्स आहिनि जी जी ऐं अॼुकल्ह मां सम्झां थी त जेके सॉफ्टवेयर जे में एक्सपर्ट आहिनि त उहे हार्डवेयर जी इहे बेसिक प्रॉब्लम्स त हैंडल करे था सघनि उन्हनि खे ऑलरेडी मतिलबु इहो ख़बर हूंदी आहे त अगरि मुंहिंजी विंडोज़ करप्ट थी वई आहे या को सॉफ्टवेयर इंस्टॉल करणो आहे त ऑलरेडी हुननि खे उहा नॉलेज हूंदी आहे बाक़ी अगरि को वॾो प्रॉब्लम आहे त उनजे लाइ पोइ तव्हां मतिलबु कंहिं हार्डवेयर स्पेशलिस्ट वटि ई वञी सघो था सही ॾाढी सुठी ॻाल्हि कई अञा असांजूं ॻाल्हियूं जारी सारी रहंदियूं पर असां सां ज़वार फ़कीर बि मौजूदु आहिनि अच्छा ज़वार फ़कीर अवां किथां पंहिंजी तालीम हासिल कई ऐं किथे अवां पंहिंजो जेको आहे अवां जो जनम थियो आहे साल कयो जी जी असल मिठी जो अच्छा मिठी जा आहियो जी हाँ जी जी सरपार का सो इंटर कयां पियो हींअर अच्छा इंटरमीडिएट जा स्टूडेंट आहियो ॿी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो न त हीउ मुंहिंजो नंढो भाउ आहे अच्छा माशाल्लाह हीउ मुंहिंजो भाउ आहे अच्छा जी हा असां टई भाउ आहियूं हीउ वॾो माइट आहे जी जी तमामु बहितरीन अच्छा हिन में 7 साल खनि थिया आहिनि उस्ताद आहे मुंहिंजो उस्ताद रजब फ़कीर अच्छा खां अञा ताईं सिखिया हासिल कयो पिया हाणे छा था ॿुधायो असांजे व्यूअर्स खे हिकिड़ो साईं शंकर सागर जो आहे हिकिड़ो गज़ल जी तमामु जी ज़बरदस्त बिल्कुलु लिखियल पेश आहे कयो साईं बि मिठी जो ई आहे अच्छा जी हाँ, माशाल्लाह लिखियल पहिरियां असां हिकिड़ी कॉल वठी वठूं पोइ तव्हां भले। कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी केर शरीक थिया आहिनि असांजे प्रोग्राम सुबह मेहरान में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण ख़ुशि लॻो पिया अदी केर हेलो सुरैया पई ॻाल्हायां जी जी नालो छा ॿुधायो सुरैया हेलो अवां जो आवाज़ क्लियर कोन पियो अचे अदी कीअं पियो लॻे प्रोग्राम सुबह मेहरान जो सुरैया वॾी महिरबानी अवां जो आवाज़ क्लियर कोन पियो अचे आवाज़ क्लियर तॾहिं ईंदो हिकिड़ो त टीवी खां अवां परे हुजो टीवी जो अवां जो जॾहिं आवाज़ मिली वेंदो आहे त असां वटि क्लियर पहुची न सघंदो आहे माज़रत सां अवां जी जेको आहे असां कॉल रिसीव न करे सघियासीं अवां सां न ॻाल्हाए सघियासीं वरी कोशिशि कयो ऐं असां हलूं था हाणे गीत ॿुधूं था ज़वार फ़कीर असां सां मौजूदु आहिनि जी ज़वार रे सा रे नि सा पा नि रे सा रे नि सा पा नि रे 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 मा रे पा मा पा रे नि रे सा रे मा पा नि मा पा सा पा रे नि रे सा रे रे नैना असीं सुरहान जागेसू सबाबण जी सवारियूं था कंदा शबनम जे कतरन खे निगाहुन सां सलाम आहियूं न कंडन खे था खीकारियूं न थूअर सां रखूं यारी मगर राबेल जा नौकर
गुलाबन जा गुलाम आहियूं अञा साहिन में थो वसे तुंहिंजी पायल जो सरगम अञा साहिन में थो वसे तुंहिंजी पायल जो सरगम अञा साहिन में थो वसे तुंहिंजी पायल जो सरगम नाहे विसरियो मूं खां मिठी नाहे विसरियो मूं खां मिठी तुझे जिस्म जो रक्स रिधम अञा साहिन में थो वसे तुझी पायल जो सरगम तुझा मेहंदी रता हथड़ा के बे जो नसीब बनिया तुझा मेहंदी रता हथड़ा के बे जो नसीब बनिया तुझे घर जा सभई भाती हो मुझा रकीब बनिया मुझे मनता मिटे ही नथी मुझे मनता मिटे ही नथी तुझे फेरन वारी रसम अञा साहिल में थो वसे तुझी पायल जो सरगम अञा साहिल में थो वसे तुझी पायल जो सरगम तुझी सुरही चोटीअ ते कई पोपट उॾंदा हुया तुझी सुरही चोटीअ ते कई पोपट उॾंदा हुया तुझे छेर जे झुमके ते कॾहिं मोर बि टिलंदा हुया तुंहिंजी सूंहं जो सदा न लहे तुंहिंजी सूंहं जो सदा न लहे मन अङण मथां आगम अञा साहिल में थो वसे तुंहिंजी पायल जो सरगम अञा साहिल में थो वसे तुझी पायल जो सरगम संगीत सां थो सागर पंहिंजी दिल खे विंदराए मामा रे मारे सा मामा रे मारे सा मामा रे मारे सा मामा रे मम रे मम रे पप रे मम रे पप रे मम रे पप रे मम रे प निजा रे मा रे मा रे मा पानी बाबा नि सा तने ले बाबा मरे रे निसा संगीत सां थो सागर पंहिंजी दिल खे विंदराए तुझी यादन खे
वेठो हू राग जियां गाए आ जान पंहिंजे हिकिड़ी आ जान पंहिंजी हिकिड़ी तोड़े धार आ पंहिंजो जिस्म अञा साह हिन में थो वसे तुंहिंजी पायल जो सरगम नाहे विसरियो मूं खां मिठी नाहे विसरियो मूं खां मिठी तुंहिंजे जिस्म जो रक्स रिदम अञा साह हिन में थो वसे तुंहिंजी पायल जो सरगम तुंहिंजी पायल जो सरगम तुंहिंजी पायल जो सरगम वाह, ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक़ मौजूद सदा मौजूद। कहिड़े शहर खां पहिरियों तारुफ़ करायो? हाँ, शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। अदब प्रोग्राम में भलीकार चवंदासीं, छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरियां त आउं तव्हांखे शाबाश ॾियां त मुर्तज़ा मजबूर जे जी जी हमेशह जे लाइ मां चवंदो रहियां त सुठा चेहरा ऐं सुठा राग ऐं सुठियूं शख़्सियतूं सही। ऐं अॼु बि तव्हां वटि सुठा रागी ऐं सुठियूं ॻाल्हियूं हलनि थियूं। अॼु जेकी आहे जी जी, थैंक यू। ॾिसां पियो पियो त इहो असांजे मथां हक़ आहे ऐं इहो ई असांजो कल्चर सकाफ़त ऐं असांजी तहज़ीब इहा ई आहे। असां पंहिंजी धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त बि कयूं ऐं पंहिंजी धरतीअ जी खे ॻाल्हि खे उजागर बि कयूं। इहो हर कंहिंजे मथां फर्ज़ु आहे। ऐं हे जेके सूफ़ी रागी असांजा हूंदा आहिनि न, इहे असांजो ईअं सम्झो त हीअ सिंध धरती आहे, उन्हनि जो पैगाम खणी मथे उजागर करणु इन्हनि जो कमु आहे, असांजो कमु आहे। इन ते ई न त चइण जी का ज़रूरत कोन्हे। इन ते ई असांजे पीर एजाज़ साईं चयो आहे त हिते आए त भली आए भला तूं छो लिकी आए इन इसरार जी सुध ॾे इन अदम में कीअं टिकी आए गुलामीअ जे गिलाफनि में तबल शाही तवाफ़नि में कछालन को अकाफ़नि में कंहिंजे कान सिकी आए हिते आए त भली आए भला तूं छो लिकी आए कटोरा नेण कचगाला इहे भंतूं इहे भाला वरी कई मस्त मस्त वाला अजब ताला सिखी आए मञे जाग मञण जे लाइ भरम जिस्म में भञण जे लाइ वरी वापसि वरण जे लाइ करे ॿोली पकी आए हिते आए त भली आए भला तूं छो लिकी आए इन इसरार जी सुध ॾे अदम में कीअं टिकी आए। वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु बहितरीन। थैंक यू सो मच। अवां इन प्रोग्राम में शामिल थिया ऐं ॾाढी सुठी शाइरी ॿुधायो ऐं ॾाढो सुठो जेको आहे तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे, हिन जो जेको ट्रेंड आहे उहो कीअं आहे, त असां यकीनन असांजी इहा ई कोशिशि आहे त बहितर खां बहितर असां पंहिंजे प्रोग्राम खे बणायूं, हिन में कलाम बि हुजनि ऐं एजुकेशन जे हवाले सां बि घणो कुझु। ऐं ज़ाहिर दुनिया में जेकॾहिं टॉपिक्स ते ॻाल्हाइजे त घणा टॉपिक्स आहिनि ऐं घणियूं अहिड़ियूं कमियूं कोताहियूं आहिनि जिन्हनि ते असांखे जेको आहे पंहिंजे पाण खे इम्प्रूव करणु घुरिजे। थैंक यू सो मच। अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया। नाज़रीन, हाणे असां वेंदासीं कमर्शियल ब्रेक ॾे। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में गेस्ट मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थिए पई। असां राग ॿुधूं पिया। ज़वार फ़कीर असां सां गॾु रागी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां सां फोकल पर्सन आहिनि BBSYDP जूं आसमा मेमन साहिबा असां सां मौजूद आहिनि। सो जी आसमा, जीअं त BBSYDP में एज़ अ फोकल पर्सन तव्हां रहिया आहियो, त उन एक्सपीरियंस खे कीअं ॾिठो तव्हां? कीअं रहियो उहो एक्सपीरियंस तव्हांजो? सुठो रहियो एक्सपीरियंस एक्चुअली। मतिलबु जॾहिं मोहतरमा जे इंतकाल खां पोइ प्रोजेक्ट्स एंड गवर्नमेंट स्टार्ट कयो हो त मां हींअर इहो ई ऑब्ज़र्व कयो त मतिलबु में 4 मंथ्स जी जेका असां यंगस्टर्स खे ट्रेनिंग ॾिनी थी वञे, स्पेशली इन जो पर्पज़ जेको हिन प्रोजेक्ट स्टार्ट करण जो इहो ई हो त शॉर्ट टर्म कोर्सिस में मतिलबु एटलीस्ट हू एतिरी ट्रेनिंग अवेल करे सघनि, एतिरो सिखी सघनि जो पंहिंजे मतिलबु कंहिं जॉब ते लॻी सघनि। ऐं उन प्रोजेक्ट में पोइ उन्हनि खे उहो सेखारण खां पोइ, कोर्स सेखारण खां पोइ असां वटि एम्प्लॉयमेंट बि ॾिजे थी
सही मतलब किथे न कंहिं फील्ड में जंहिंमें उहो एक्सपर्टीज़ हुननि जी थियनि थी पोइ एम्प्लॉयमेंट ॾांहुं बि अचनि था त मां सम्झां थी इहो सिंध गवर्नमेंट जो ॾाढो सुठो मतलब हिकिड़ो स्टेप आहे ऐं जेको इनिशिएटिव हुननि वरितो आहे ॾाढो सुठो प्रोजेक्ट सक्सेसफुली हले पियो। अच्छा इन में अव्हां जो कहिड़ो तजुर्बो रहियो अव्हां इन लाइ कहिड़ियूं असां काविशूं अव्हां जूं आहिनि कहिड़ियूं अव्हां कोशिशूं वरितियूं? असां इन में मतलब जेके मैट्रिक जा स्टूडेंट्स असां वटि ईंदा हुआ इंटर जा जेके सिखंदा हुआ कोर्स जी जी मतलब कोर्सेज डिफरेंट हूंदा हुआ मां एक्चुअली इरिगेशन डिपार्टमेंट में अच्छा हुअसि इरिगेशन तो उनमें इरिगेशन सां रिलेटेड जेके कोर्सेज हूंदा हुआ ट्रेसर थियो इलेक्ट्रीशियन थियो वाटर मैनेजमेंट थियो ऐं इरिगेशन सिस्टम्स जी जी इरिगेशन सिस्टम सां जेके बि कंसर्न हुआ उहे कोर्सेज कराईंदा हुआसीं पोइ उन्हनि खे फील्ड विज़िट्स कराईंदा हुआसीं त प्रैक्टिकली जेको आहे सो सिखी सघनि उन खां पोइ उन्हनि खे एम्प्लॉयमेंट लाइ करायो रिसेंटली उहो ख़तमु थियो आहे हींअर प्रोजेक्ट असांजो। अच्छा आसमा ॾाढी सुठी ॻाल्हि थी पर हितां ई असां वरी कंटिन्यू कंदासीं पर असां सां गॾु जेके आहिनि लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मां अब्दुल गफ्फार थो ॻाल्हायां इस्लामाबाद खां। अदा थैंक यू इन प्रोग्राम में शामिल थिया छा चवणु चाहींदा? जी तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसूं पिया ॾाढो असांखे पसंदि आयो। सही अॼु जी का ख़ासि शइ का ख़ासि ॻाल्हि अॼु जे प्रोग्राम जी? जी असां ॾिसूं था पिया लेकिन ॻाल्हि ख़ासि त अहिड़ी का कोन मूंखे नज़र आई लेकिन मुंहिंजा दोस्तनि मां नालो खणां पियो। जी जी असां हिकिड़ो गानो ॿुधणु चाहियूं पिया। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधंदासीं पर इस्लामाबाद जो मौसम कीअं आहे हींअर? मौसम सही आहे जुड़ाली मौसम आहे। अच्छा बारिश जो इम्कान आहे? जी बारिश जो इम्कान आहे। सही ॿियो छा चवणु चाहींदा? असां सां गॾु दोस्त वेठा आहिनि गुलाम मुस्तफा वेठो आहे सही ऐं परदेश कटक असां सां गॾु वेठो आहे। जी जी अदा वॾी महिरबानी अव्हां जी अव्हां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया। जी आसमा ॻाल्हियूं त घणियूं थियूं आहिनि एजुकेशन ते बि वियासीं असां कंप्यूटर साइंस ते बि ॻाल्हायोसीं ऐं उन खां अलावा असां मुआशिरे ते बि ॻाल्हायोसीं ऐं हाणे ईंदासीं अव्हां जी पर्सनल लाइफ ते त अव्हां खे खाधे में घर में खाइण में छा पसंदि हूंदो आहे? घर में माने कुकिंग जा माहिर आहियो या खाइण जा माहिर आहियो? न कुकिंग जी सही खाइण में त मां ख़ैर थोरो एज अ लेडी कुकिंग में बि घणो ध्यानु हूंदो आहे। हाँ बिल्कुलु ऐं खाइण में एक्चुअली बस ॿारनि ते डिपेंड करे थो जी ॿारनि खे जेको पसंदि हुजे त बाक़ी हूं कुकिंग में त मां सभु ठाहे वेंदी आहियां। सही घर में माने पसंदि या नापसंदि जो बि ख़्यालु कयो ईंदो आहे त कंहिंखे छा वणंदो आहे मीन्स के ॿ टे रेसिपीज़ ठहंदियूं आहिनि न बसि मतिलबु असां जेको कोशिशि सभिनी खे कंदा शइ आहियूं वणे। हा कोशिशि कंदा आहियूं त ॿारनि खे तव्हांखे ख़बर आहे थोरो अॼुकल्ह ॿारनि जा पंहिंजा हूंदा आहिनि नख़रा सही त भाॼी न खायूं ही न करे पर मां उन्हनि खे इहो ई चवंदी आहियां त भई हर शइ जेको अलाह जे तरफ़ां हुजे रिस्क आहे उहो तव्हांखे खाइणो सही खपे। अच्छा घर में अव्हां जो रवैयो ॿारनि सां वरी हिकिड़ो ज़ाहिर प्रोफेशनल लाइफ में बि आयो एज़ अ जॉब कीपर वरी उहो उन्हनि सां कीअं ट्रीट कंदा आहियो छा था सम्झो इन्हनि ॿिन्ही में डिफरेंस आहे? हाँ डिफरेंस आहे बिल्कुलु आहे मतिलबु कंहिं ॾिसो ॿारनि ते तव्हांखे कंहिं कंहिं स्टेज ते हाणे जीअं स्टडी आहे त सख़्ती करणी बि पवे थी ऐं ज़ाहिर कंहिं मतिलबु पोलाइटली बि फ्रेंडली बि हलणो थो पवे कुझु ॻाल्हियूं फ्रेंडली सम्झाइणी थी पवनि ऐं कुझु जेके आहिनि मैटर्स तव्हांखे सख़्ती बि करणी थी पवे स्टडी जे स्पेशली मामले में मैटर में मां जेको आहे सो थोरो सख़्ती कंदी आहियां। ॿारनि जे फ्यूचर जो छा सोचियो आहे? ॿारनि जी फ्यूचर जो त मां तव्हांखे जीअं पहिरीं बि ॿुधायो त डिपेंड करे थो त उन्हनि जो पंहिंजो इंट्रस्ट छा आहे ऐं उन स्टेज ते पहुचनि जॾहिं डिसीजन असां वधि में वधि गाइड करे सघूं था बाक़ी जेको आहे सो डिसीजन त हुननि जो पंहिंजो जंहिंमें इंट्रस्ट हुजे। हाणे अगरि फोर्स कंदासीं उहो सब्जेक्ट पढ़ी बि न सघे त पोइ को फ़ाइदो न आहे। सही उन में रुगो पोइ एग्ज़ाम पिया पास कंदा आहिनि उन्हनि जे अबाउट ख़बर कुझु न हूंदी आहे त कीअं असांखे अॻिते वधणो आहे या फोर्सफुली पोइ ॿार इंट्रस्ट न वठंदो पोइ रिज़ल्ट बि उहो न मिलंदो हुनजो। असां वटि जेको कॉन्सेप्ट आहे उहो घणो आहे त मेडिकल में वञे या इंजीनियर ते पर ॿिया बि शोभा आहिनि घणा जंहिंमें इंट्रस्ट हुजे पोइ खणी ड्राइंग में हुजे कंप्यूटर साइंस में हुजे टेक्नोलॉजी आहे एग्रीकल्चर आहे मुख़्तलिफ़ शोभा आहिनि जंहिंमें बि असांजा ॿार आहिनि असांजी जेका न्यू जनरेशन आहे उहो वञणु चाहे थी अॻिते वधणु चाहे थी मैनेजमेंट आहे बिज़नेस स्टडीज़ आहे लिटरेचर आहे असां वटि अदब ते बि घणो ध्यानु हुजणु खपे मास्टर्स कनि पिया उर्दू अदब आहे उनमें इंग्लिश में मास्टर्स कनि पिया IT में मां तव्हांखे ॿुधायो हाणे त काफ़ी फील्ड्स आहिनि असां वटि यंगस्टर्स हींअर कोशिशि कनि था त पाकिस्तान खां ॿाहिरि वञूं
असां कुछ करियूं आईटी में सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में पर पाकिस्तान का बाहर पाकिस्तान खां ॿाहिरि वञूं यो ऐं कॉन्सेप्ट कंहिंजो इलाही शौक़ु आहे यंगस्टर्स में सही बिल्कुलु छो जो हिकिड़ो ज़ाहिर आहे हूअ हाणे हिननि जी जेका एज आहे उहो माने ग्रोइंग एज में आहिनि हाणे हू सोचनि था पंहिंजे कैरियर जो सोचनि था अॻिते लाइ सोचनि था छो जो हू असांजे हालातनि खे ॾिसनि था त उन्हनि खे मुंहुं ॾियणु उन्हनि खे फेस करणु घणो ॾुखियो थी पियो आहे त असांखे पंहिंजे पाण खे स्ट्रॉन्ग कजे तॾहिं ई असां अॻिते वधी सघूं था हालांकि ईअं न आहे असांजे पंहिंजे मुल्क में बि काफ़ी मतिलबु जेको काफ़ी आहे सो opportunities फील्ड्स आहिनि आहिनि। काफ़ी फैसिलिटीज़ आहिनि ऐं उन्हनि खे अवेल करे सघनि था सही अगरि हू चाहिनि त पंहिंजो फ्यूचर हिते बि सिक्योर करे सघनि था बिल्कुलु सिक्योर करे सघनि था पर कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं त असां उहा ई जीअं पहिरीं मां ॻाल्हि कई त शो ऑफ असां वटि घटि आहे असां घणियूं अपॉर्चुनिटीज़ असां वटि आहिनि पर उन्हनि खे असां उन्हनि खे ॿुधायूं त कहिड़े हिसाब सां कीअं उन्हनि जी काउंसलिंग छा आहे काउंसलिंग कजे ॿुधाइजे कहिड़ा शोभा कीअं उन में स्कॉलरशिप्स केतिरियूं थियूं मिलनि जे न आहिनि उन्हनि खे कीअं हैंडल कजे एडमिशन कीअं वठिजे त उन्हनि वटि रस्ता ई न आहिनि त इहे जेके शयूं आहिनि असांखे माना ईअं खणी चइजे त उन्हनि खे ॿुधाइजे उन्हनि खे अवेयरनेस ॾिजे त असांजे मुल्क में बि असां घणो कुझु करे सघूं था अच्छा मौसम जे हवाले सां पुछिजे त मौसम कहिड़ी सुठी लॻंदी आहे तव्हांखे मौसम नॉर्मल हुजे मतिलबु जीअं घणो सी बि न हुजे ऐं हींअर माने बहार ऐं सरव जो मौसम तव्हांखे सुठो मतिलबु लॻंदो गर्मी बि घणी न हुजे ऐं सियारो बि घणो सियारो बि घणो न हुजे जेको इंसान बर्दाश्त करे सघे बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो अच्छा भला सिंगिंग कॾहिं कई आहे कॾहिं इन तरफ़ शौक़ु थियो आहे सिंगिंग जी पंहिंजे पाण ई माण्हू झुंगारींदो आहे जीअं ज़ाहिर आहे हिकिड़ो इंसान जे अंदर में इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि खणी हू तालीम तरफ़ हलियो वञे खणी हू घणनि शयुनि में मसरूफ़ थी वञे हुनखे एतिरो टाइम न बि मिले पर हिकिड़ो ॿुधण शौक़ु आहे जी मतिलबु टाइम कढी कहिड़नि केॾी महिल singers खे ॿुधंदी ॿुधंदा मां आहियो? आहियां कहिड़नि पर singers खे सिंगिंग ॿुधंदा कई आहियो? कोन्हे कॾहिं सिंगर्स कहिड़नि खे ॿुधंदा आहियो पंहिंजे मुंहुं झुंगारींदा हूंदा इहो आहे ज़रूरु न मतिलबु सिंगर्स त जेके मूंखे लाइट जेको आहे स्लो म्यूज़िक आहे उहो पसंदि आहे वधीक। लाइट पसंदि आहे अच्छा। फास्ट न या अॼुकल्ह जा जेके सॉन्ग्स आहिनि उहे न स्पेशली असां त जेके ओल्ड सॉन्ग्स या लाइट म्यूज़िक हुजे बसि अच्छा अदब सां केतिरो लॻाव आहे अदब सां आहे रहियो आहे पर हिकिड़ो वक़्तु हो अच्छा हिकिड़ो मतिलबु टाइम हो सही। ॾिनो हो हाणे त मतिलबु उहो आहे जो ज़ाहिर आहे मतिलबु पंहिंजे ॿारनि सां सही। घर जी लाइफ लाइफ जा मुख़्तलिफ़ स्टेजिस हूंदा आहिनि जॾहिं ॿार हूंदो आहे बिल्कुलु। शौक़ु हिकिड़ा हूंदा आहिनि त वरी जॾहिं मैच्योर थींदो वेंदो आहे जॾहिं वॾो थी वेंदो जॾहिं आहे त अञा यूनिवर्सिटी में शौक़ु हूंदा चेंज थींदा हुआसीं त रहंदा आहिनि असांखे इंट्रस्ट हूंदो हो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां सही। जॾहिं तव्हां प्रोफेशनल लाइफ में अचो था पंहिंजे घर में बिज़ी थी था वञो ॿारनि खे टाइम ॾियो था त पोइ उहो तव्हांजूं चॉइसिस चेंज थी थियूं वञनि बिल्कुलु। प्रायोरिटीज़ ज़ाहिर चेंज आहे। थी थियूं वञनि सही सही ॾाढी सुठी ॻाल्हि कयो अच्छा घुमण जूं जायूं कहिड़ियूं पसंदि आहिनि किथे घुमणु पसंदि कंदा आहियो पंहिंजे मुल्क में या ॿाहिरिएं मुल्क में या सिंध में या के तारीख़ी जायूं या हा हिस्टोरिकल जी, प्लेसिस जी। ऐं स्पेशली असांजे पंहिंजे मुल्क में ई अलाह जो शुक्र आहे मतिलबु अहिड़ियूं आहिनि जॻहियूं जो मां सम्झां थी अगरि उते बि घुमणु वञिजे त असांखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई कोन्हे अगरि पीस ऑफ माइंड जेको आहे तव्हां उनजे लाइ वञो था त असांजे सही। मुल्क में बि इलाही काफ़ी असांजो अहिड़ी मुल्क जॻहियूं ॾाढो आहिनि ख़ूबसूरत आहे ऐं हिन में घणा रिसोर्सिस बि आहिनि पर जेकॾहिं उनखे जे हिननि ॻाल्हि कई मिठी मां मां वञी चुकी आहियां थर बि मां ॾिठो आहे थर जी कहिड़ी ॻाल्हि कजे मिठी जी कहिड़ी ॻाल्हि कजे ऐं जॾहिं स्पेशली उमरकोट बारिश थिए थी त ॾाढो सुठो ॾाढो ख़ूबसूरत ख़ूबसूरत थींदो आहे ऐं जॾहिं वणकारी थींदी आहे जॾहिं उते ग्रीनरी थींदी आहे त पोइ बाक़ाइदे हिकिड़ो ऐं असांजे पंहिंजे सिंध दिलकश में दादू गोरख हिल जी। जेको आहे त उहा तव्हां असांजो ॾिसो। थधो इलाइक़ो एॾो आहे जंहिं करे असां काफ़ी ज़ाहिर मुल्क जा ॿिया बि इलाइक़ा आहिनि उते वञूं था ज़ियारत चइजे कोमरी चइजे पर जेकॾहिं गोरख हिल वञूं त उहो बि किथे न किथे हुनजो ॾेख ॾिए थी अच्छा ॾाढी सुठी ॻाल्हि कयो भला अव्हांखे हाणे फ़क़ीर ज़वार मिठी जा आहियो हिन इलाइक़े खे कीअं था ॾिसो हिन जी ख़ूबसूरती खे कीअं था ॾिसो हेॾां जे पखियुनि खे कीअं था ॾिसो हैदराबाद मिठी अच्छा मिठी जी मिठी अॼु ॾिसो न मिठी जो शहर तमामु ख़ूबसूरत बहितरीन शहर शहर ठहियल आहे हिकिड़ो माने मिठी जो जेको शहर जो नक्शो ॾाढो बहितरीनु ठहियल आहे सही मिठी तव्हां ईंदो तव्हां हिकिड़ी गॾी भिट हिकिड़ी ठहियल आहे जी हुते तव्हां बि ॾिसंदव त माना हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो मंज़र तव्हांखे नज़र ईंदो सही ऐं माना उन्हनि उते जो हिकिड़ो माहौल ऐं उते जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॾाढी सुठी ॿुधायां जी जी त उते हिंदू ऐं मुस्लिम उन्हनि में माना ॿई को तज़ाद न आहे तज़ाद कोई न आहे सही बिल्कुलु इहा तमामु बहितरीनु ॻाल्हि कयो इंसानियत सभ खां पहिरीं बिल्कुलु बिल्कुलु हाणे असांजी ईद पाण जी जी। मिसाल तौर ईद हूंदी आहे त
त हू बिल्कुलु ईंदा आहिनि घर सही ऐं मिलंदा आहिनि ॾाढी ज़बरदस्त नमूने माना ख़ुशी कंदा आहिनि गॾु ऐं उन्हनि जी का ईद हूंदी आहे होली आहे जीअं दिवाली आहे असां वेंदा आहियूं उन्हनि वटि सही अच्छा ई माना ॾाढी सुठी ॻाल्हि कयो त हिक ॿिए जे ॾुख सुख में बि शरीक थिजे ऐं हिक ॿिए जा फेस्टिवल जेके हूंदा आहिनि उहे बि अटेंड कजनि त भला अव्हां उते जेको वेस आहे हुन वेस खे कीअं ॾिठो उनखे कीअं था सम्झो जेको ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़ूबसूरत वेस आहे उन्हनि जो गेटअप आहे ॾाढो सुठो आहे मूंखे त ॾाढो सुठो लॻंदो आहे ख़ैर असांजो जेको प्रोग्राम जो टाइम आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे असांखे इजाज़त नथो ॾिए त अव्हां खां हिन सवाल जो जवाबु वठी सघूं पर हाणे मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदासीं व्यूअर्स खे मैसेज इहो ई आहे त अलाह साईं इन्हनि खे ख़ुशि रखे बसि जेको बि कमु कनि जहिड़ी बि फील्ड सां वाबस्ता हुजनि माना सचाई सां कनि बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो हाणे असां हलंदासीं आसमान ॾे त कीअं लॻो सुबह महिराण में अची करे ॾाढो सुठो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदासीं व्यूअर्स खे मैसेज मां इहो ई ॾींदसि त हिन वक़्तु असांजा जेके हालात आहिनि असांजे मुल्क जा या ओवरऑल जेके आहिनि स्पेशली कोविड जे हवाले सां मां इहो ई चवंदसि त असांखे जेको आहे सो एक्सपेक्टेशन्स जेके असां ॿियनि मां लॻायूं था त असांखे मतिलबु मां तव्हां मां लॻायूं इंसाननि मां न एक्सपेक्टेशन्स लॻाइणु खपनि उहे एक्सपेक्टेशन्स असां अलाह मां लॻायूं अलाह जे वेझो थियूं त शायदि असांजूं मुश्किलूं आसान थी ॾाढी सुठी ॻाल्हि कयो ऐं जेको आहे नाज़रीन जीअं त आसमान जेका ॻाल्हि कई त असांखे कंहिं मां तवको न रखणु खपे असांखे सभ खां अवल त असांखे पंहिंजे पाण सां सिंसियर हुजणु खपे ऐं उन खां अलावा असांखे माउ पीउ जी उन्हनि जी ज़ाहिर आहे ख़िदमत करण बि असां लाइ हिकिड़ो जीअं चइजे त जीअरे जन्नत आहे त उन्हनि जी ख़िदमत करणु खपे अलाह पाक खे यादि करणु खपे ऐं सभिनी लाइ सुठो सोचणु खपे ऐं पंहिंजी जेका फील्ड आहे हुन में महिनत करणु खपे नाज़रीन हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वेंदे वेंदे असां ज़वार फ़कीर खां कलाम ॿुधंदासीं जी ज़वार छा ॿुधाइणु चाहींदा जी जी शख्स हिकिड़ो सरापा वफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे शख्स हिकिड़ो सरापा शख्स हिकिड़ो सरापा वफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे पाण तौबा कयई सी वरी इश्क खां पाण तौबा कयई सी वरी इश्क खां मामिलो जे रफ़ा मामिलो जे रफ़ा ऐं दफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे फरे भी दुनिया में भला हिन है नी फरे भी दुनिया में भला को त पंहिंजो थिए को त पंहिंजो थिए ऐं सफ़ा थी वञे को त पंहिंजो थिए ऐं सफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे
शख्स हिकिड़ो सरापा वफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बे वफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे ईअं त मुमकिन न आ कंहिं बक़ीमत मथे ईअं त मुमकिन न आ कंहिं बक़ीमत मथे हू असां ॾे अचे हू असां ॾे अचे ऐं ख़फ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे शख्स हिकिड़ो सरापा शख्स हिकिड़ो सरापा वफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे भल ज़मानो सॼो बेवफ़ा थी वञे